नाज़रीन, लाड़काणे में मंशात जो वापार उरूज ते पहुची वियो आहे। हीरोइन समेत मुख़्तलिफ़ मंशात शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि ऐं पहाड़नि में आसानी सां मिलण लगी, जंहिं करे मुल्क जे मुख़्तलिफ़ सूबनि ऐं शहरनि मां मंशात जे आदिन लाड़काणे में अची पंहिंजा डेरा ॼमाए वरिता आहिनि। उन ई बाबति पेश आहे लाड़काणे मां रशीद समो जी रिपोर्ट। लाड़काणे में मंशात जो वापार उरूज ते पहुची वियो। हीरोइन समेत मुख़्तलिफ़ मंशात शहर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि ऐं पहाड़नि में आसानी सां मिलण लगी, जंहिं करे मुल्क के मुख़्तलिफ़ सूबनि ऐं शहरनि मां मंशात जे आदिन लाड़काणे में अची डेरा ॼमाए वरिता आहिनि। पुलिस मंशात रोकराइण में मुकमल तौर ते नाकाम थी वई आहे। शहर में 9 पुलिस स्टेशन हुजण बावजूद हीरोइन समेत ॿियो नशो वापराईंदड़नि खे आराम सां मिलण लॻो। लाड़काणे डिवीज़न हेडक्वार्टर हुजण बावजूद मंशात विकिरो कंदड़ शाह DIG SSP खां भी ॾाढा आहिनि, जो उन्हनि खिलाफ़ हिन वक़्त ताईं का भी कार्रवाई न थी सघी आहे। नशे जे आम वाहिपे जे करे हज़ारे ख़ानदान भोगे रहिया आहिनि ऐं हज़ारे क़ीमती जानियूं नशे जी बाहि में जली सड़ी रहियूं आहिनि। उन मौके ते हीरोइन जो नशो कंदड़नि आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सर मैं बहुत एक्सरसाइज कर रहा हूँ। यहाँ पर मेरे को तकरीबन 4 साल हुए। उधर नहीं मिला था उस दौरान जब इरफान बलोच आया था, उस दौरान 50 में मिलती है इधर ये मुराद बाग में, है ना, लेकिन जेलस में हमारे को 30 में 40 में मिल जाती है। चर्च पीते थे, बस ऐसे ड्राइवरी लाइन में पड़े तो उसमें काम क्या करते हैं? मैं बस वाली नहीं मैकेनिक जी, ये बसों की बॉडी नहीं होती साइड में, ये बनाता था। परेशानी की वजह से, टेंशन की वजह से, घरेलू टेंशन। हम तैयार हैं भाई, हमारी कोई तो हम इलाज कराए। बिल्कुल तकरीबन 4 साल थी वियो नशो कंदे। बस हिकिड़े ज़ालिम हेरायो पाड़े जो सिगरेट में चर्च, पहिरियों चर्च पीअंदो हुउसि, चर्च जे ज़रिए मूंखे हेराए छॾियो। पूरी ते 50 रुपए थो मिले, परे खां वठंदा आहियूं। पूरी मिलंदी आहे 50 में साहब। इतो शाम मिलंदो मुरादवाण को। बस साईं आफिम छॾे असां हीरोइन में फसासीं। ओड़ो काथे था कराइनि। वियो आहियां मां हिकु दफ़ो गवर्नमेंट में, सही नमूने सां न थियो आहे देखभाल। नशो ये दोस्त यार मेरा आयो 2 साल थिया आहिनि जी। इलाज तो कराइण जी कोशिशि कई आहे पर केरु कराए नथो। पुलिस के घुर्जे त मंशात फरोशन खिलाफ़ बग़ैर कंहिं फ़र्क़ जे कार्रवाई करे त जीअं मुख़्तलिफ़ नशे जे आदि नौजवाननि जूं ज़िंदगियूं भी बची सघनि। कैमरामैन मुबशर खोखर सां गॾु रशीद समो, आवाज़ TV, लाड़काणो।